नाज़रीन, हुकूमत तरफ़ां नए साल जी पेश कयल बजट खे पोरिया ताईं ग़रीब तबके रद्द करे छॾियो। पोरिया तबके जो चवणु आहे त घटि उजरत सबबि हिकु वेलो मानी खाइण लाइ बि हू परेशान आहिनि। मामले जो नोटिस वठी रिलीफ फ़राहम कयो वञे। उन हवाले सां ॾिसूं था नवाब शाह मां तालिब हुसैन रिंद जी हीअ रिपोर्ट। जी, नए साल जी सिंध हुकूमत जेका बजट पेश कई उनमें जेको गरीब तबके जो मज़दूर तबके जो माण्हू उन्हनि खे इहा उमेद हुई त हिन साल जेका आहे सस्ताई थींदी, लेकिन उन बजट बि सस्ताई न थिएसी। ऐं जेके मज़दूर 500 रुपए रोज़ाना ॾियारी कमाईंदा आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। घरां इन उमेद सां निकिरंदा आहिनि, अची रोडनि रस्तनि ते वेहंदा आहिनि त असांखे को मज़दूरी लाइ वठी वञे ऐं का असांखे ॾियारी सुठी लॻे, जीअं शाम जो असां ॿारनि खे मानी खाराए सघूं। लेकिन अफ़सोस सां चवणो थो पए त हिन महांगाई जे दौर में जिथे हर तबके सां तालुक़ु रखंदड़ माण्हू परेशान आहे, उते ही मज़दूर जेके परेशान आहिनि। अचो त उन्हनि मज़दूरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जे इन हवाले सां छा चवणु आहे। सुबुह जो असां निकिरी ईंदा आहियूं अलाह खे यादि करे मज़दूरी लाइ। नंढा बच्चा आहिनि, बेरोज़गार आहियूं। जेका गवर्नमेंट हींअर ऐलान कयो आहे ॾियारी 1200 रुपया, उहा बि नथी मिले। 500 रुपया ॾियारी, 600 मां मूंखे ॿुधा असां घर छा हलायूं। नंढा बच्चा आहिनि, मिसकिन माण्हू, बेरोज़गारी लॻी पई आहे। जंहिंखे खणी ॾियारी जो चओ त चवंदा बाबा 500 बि घणी अथव, छो नथा तव्हां मज़दूरी कयो। मज़दूरी बिल्कुल ही कोन थी मिले। बड़ी 3 ॾींहं खां पोइ वरी को रोज़गार मिले तो, न त मिले ही कोन थो बिल्कुल ही। अहिड़ी हालत लगी पई आहे, माण्हू छा कमाए छा खाए। ॿारनि खे हिकिड़े टाइम मानी ॾूं था, 2 टाइम मानी ॾूं कोन था। हाणे पोइ बि सबर करे वेठा आहियूं अलाह जे आसरे ते ऐं गवर्नमेंट जे आसरे ते। ना को नौकिरी ॾियनि थी, नौकिरी बि सिफारिश वारनि खे ॾेई थी। सॼो ॾींहुं लोड़ाए थो, न को घर हलायूं, ॿार था थियूं, 5-5 6-6 भेणूं आहिनि साईं, केॾां वञूं ऐं असां घर कीअं हलायूं। असांखे को जेको हुकूमत ऐलान कयो आहे उहा पघार मिले कान थी, ॾियारी उहा ॾियनि कोन था ऐं 500 रुपया ॾियारी था ॾियनि, उन मां घर हले कोन थो। असां अटो वटो कीअं वठूं। जी नाज़रीन, तमामु मज़दूरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि चयो त असां सुबुह जो अलाह जो नालो वठी सुबुह सवेरे घरे अची रोड रस्तनि ते वेही रहंदा आहियूं, त को शहरी अची, को पहिरें पैसे वारो माण्हू अची असांखे मज़दूरी लाइ वठी वञे ऐं असां जेका सुठी ॾियारी कमाए शाम जो बचनि खे मानी खाराए सघूं। इन्हनि सिंध हुकूमत खां अपील कई त असांजी जेका मज़दूरी आहे घटि में घटि 1500 रुपया कई वञे। 500 जी ॾियारी मां असां अटो बि नथा वठी सघूं। असां सां कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे हिकु वक़्त जी मानी खाईंदा आहियूं त 2 वक़्त मानी न खाईंदा। ही सख़्तु परेशान आहिनि। इन्हनि आला अख़्तियारनि खां हुकूमत खां अपील कई आहे त असांजी ॾियारी घटि में घटि 1500 रुपया कई वञे, जीअं असां पंहिंजे ॿारनि खे ख़ुशहाल करे ऐं उन्हनि खे लिखाए पढ़ाए ऐं 2 वक़्त जी मानी सही तरीक़े सां खाराए सघूं। कैमरामैन फ़ैद रिंद सां गॾु तालिब हुसैन रिंद, SS न्यूज़, नवाब शाह।